ठिकराटोला ॻोठ नागोरो मां हथियारबंदनि पारां ॿिनि नौजवाननि खे खंभण जे ख़िलाफ़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ नौजवाननि जे वारसनि ऐं ॻोठाणनि पारां ठिकराटो नागोरो लिंक रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरो कंदड़नि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो तो रस्ते तां पंहिंजी दुकान ते बांधि खयूं आया त असां कार ॾिठी न पोइ ॾिठी कार जी आया असांखे हथियार वथियार ॾेखारियऊं असांखे खयूं उतां 3 ॼणा हुयासीं असांजो हिकिड़ो उतां हमरा भॼी वियो जेको असांखे ज़ोरी खयूं चए हलो असां अॻुवा कयूं आहियूं उहो उतां भॼी वियो ॿियो पोयनि असांखे ॾेसे वञी इतलाह कयईं चए माण्हू अॻुवा कयूं खयूं था पुलिस खे इतलाह कयोसीं पुलिस अञा ताईं न पुॼी आहे असां जेको पोइ उन्हनि खे ॿुधायूं जेको हथियार वथियार खणी आहे जेको मुंहुं मारी थी अॻियां जेको असां उन लही कारी मां भॼी विया जे कार हुई अछे कलर में वाइट कलर में हुई कार जी उतां असांखे उन्हनि खयूं ॿुधायूं चए माण्हू अॻुवा कयूं खयूं था पोइ उतां आया मुंहुं मारी कई असां पंहिंजी जान मुश्किल सां छॾाई नालो ॿुधायो मां शाह महमूद भोटो आहे हसन महमूद भोटो आहे मां छोकरा उतो रोड सां क्रॉस थिया टपिया अची त अञा 2 मिंट ई न गुज़रिया त हकलां थियूं ऐं दाहां थियूं दाहनि जो आवाज़ु आयो जीअं ई मां ॿाहिरि निकितुसि त ईअं फायरिंग जो आवाज़ु ॿुधण में आयो ॿुधण में इहा ख़बर आई त उन टाइम छोकिरनि खे कंहिं कार वारनि जेको आहे अगवा कयो आहे पोइ हिननि खे 2 ॼणनि खे अगवा कयो ऐं हिकिड़ो छोकिरो जेको उहो भॼी फ़रार थी उन वञी ॿुधायो जंहिं ते ॻोठाणनि भॼी अची फायरिंग कई ऐं वॾी मुश्किल सां जेको आहे हिननि जी जान बचाई पोइ अगवाऊं जी हलनि पियूं सरेआम ऐं पुलिस कुझु त नथी चवे पई माण्हू धाड़ेला अचनि था त उहे वञी फायरिंग करे अञा पीछो कयो अथनि का पुलिस कार्रवाई कोन कई आहे अञा ताईं बाक़ी हिते को ॾिसण अचण वारो को अहिड़ो नुमाइंदो वग़ैरह या छा असां मिलण ई कोन आयो या तव्हां आयो तव्हांजी वॾी महिरबानी बाक़ी असांजी मदद कई वञे वटाड़ू ऐं ॻोठाणा ऐं जेके माण्हू धाड़ेला अचनि था सरेआम खणी हलिया था वञनि कुझुनि जी पचगरदाई कई वञे। मुज़ाहिरीन DIG सखर SSP सखर ऐं SHO मुबारकपुर खां मुतालबो कयो त संदन नौजवाननि खे खंभण जी कोशिशि कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौरु